सुखमनी साहब जो 166 पदवा है प्रेम से श्रवण करें। जहाँ अचल छेद अभेद समा जहाँ अचल छेद अभेद समाया वहाँ किसे व्यापत माया वहाँ किसे व्यापत माया वहाँ किसे जा चला छेद अभेद समाया वहाँ किसे व्यापक माया अचल छेद जहाँ अचल छेद। श्री राम मीन्स न बस इन करते घणा शब्द हूंदा पर माना न समझी छॾियो। श्री राम हेॾे बेटाई साहब जी वाणी में मां माना न मां माना हा हिते न अछल श्री राम जीअं भगवान कृष्ण गीता में जो सुर असुर सुर देवताऊं असुर न देवताऊं मीन्स दैत। श्री राम थी सके तो संस्कृत हुजे अछल छल खां राख अछेद छेदियो न वञे नास न थिए टुकड़ा न कयो वञे कटियो न वञे कपियो न वञे। श्री राम और अभेद जंहिंमें भेद न आहे जेको इन्ही में समायो रहे हे आहे प्रभु जे प्रति। जॾहिं प्रभु अछल अछेद अभेद पाण में समायो पियो आहे त उहा किसे व्यापक माया तो त्रिगुणी माया कंहिंखे पर हाणे सॼो मथे थी वियो राम उहा माया प्रभु में समाई पई आहे पर असर कीअं हुजे इन जे लाइ असां उन वृत्ति खे धारण कयूं त उन पंहिंजे आत्मा जे आनंद में अची वञूं त आत्मा अछल आहे अछेद आहे अभेद आहे उन वृत्ति में असां समाइबासीं त हे त्रिगुणी माया जेका रजो तमो सुतो आहे असांखे असर न कंदी। श्री राम हाणे हुन में कीअं बणिया रहंदासीं असां कीअं बणियो रहूं आपस को आप आदेश आपस को आप आदेश आपस को आप आदेश आपस को तेह गुण का नहीं परवेश तेह गुण का नहीं परवेश आपस को आप आदेश ते गुण का नहीं परवेश आपस को आपस सतनाम सत श्री राम। हाणे इन वृत्ति में रहण अखियूं खोलींदो तो पोइ दोष दोष नज़र ईंदो।
आपस को आप है आदेश पांजो पाण में पाण खे ही आदेश श्री राम पांजो पाण खे पाण में प्रणाम आपस को आप है आदेश जॾहिं इन वृत्ति में अंदर बणियो रहंदो ऐं अंदर मन खे उन आत्मा में और ॿाहिरों शरीर के इन वृत्ति में शरीर भी अंदर उन आत्मा में मन भी अंदर जेका आत्मा छेद अभेद अछल श्री राम उन पाण के समाये रखे इन वृत्ति में इन जे लाइ कॾहिं भुल करे भी न समझो संत अकेलो वेठो आहे बस इते असां भुलिजी था वो ब्रह्म रूप में वेठो आहे संसार में अचणो पवंदो त रामकृष्ण के जे रूप में मनुष्य रूप में अची करे ही उनखे सॼी लीला करणी पवंदी ते संत नित्य अवतार राम जॾहिं पंहिंजी दृष्टि असांजे विझनि अबा कीअं वेठो आहे त पोइ सम्झो असांजो कार्य थींदो स्वयं सदकन राम न त सॼे संत जे अॻियां तूं पहुते न तुंहिंजा प्रश्न उते ई ख़तम थी वेंदा जिन आज़माइश कई हुजे राम को पुछण त न मिलंदो आहे बाबा कोई प्रश्न साईं अहिड़ो को रहे कोन्हे दुर्ग में उत्तर प्रश्न जो हलियो मुंहिंजे साम्हूं सॼी लाइन बुक खणी वेठी वॾ घराणे जो तरफ़ां वेठियूं प्रश्न कंहिं हिकु कयो वञे त मुनो कलाक सॼो हली वियो कलाक दरबार साहिब में सत्संग जो मां उत्तर प्रश्न जो हलायो मां पुछां मायूं लिखण वारियूं तव्हां त कोई प्रश्न कयो त हिकु प्रश्न छा सैकड़े जवाब मिली आहे असां लिखूं था कामना वासना खत्म बस संत जॻह शांत करे आओ बस शांति वठ वेही शांति सां हलियो पिछाड़ी शांति खपे न फकीर वेठो आहे रस्ते ते सिकंदर बादशाह लंघियो आहे 104 मुल्क जीते आयो पर जॾहिं निकितो पए शहर सवारी सां पंहिंजे लश्कर सां तुंहिंजे अॻियां जीअं थींदा आहिनि बादशाहनि जे रस्ते सफ़ा कराइण वारा त फकीर वेठो आहे हुनखे चए पियो वज़ीर बाबा बादशाह जी सवारी थी लंघे राम केरु आहे बादशाह सिकंदर लही आयो तव्हांखे ख़बर हुजे सिकंदर खां कंहिं पुछी वरितो बादशाह हुयो तॾहिं न ॿियनि बादशाहनि ते चढ़ाई कई के त पोइ ॿिया मुल्क जीतिया पर स्वयं बादशाह त हुयो ई न सिकंदर हिते बादशाही कीअं मिली आहे हिकिड़ो फ़क़ीर वेठो ईअं कपिड़ा फाटल लीड़नि खाधो चए हिननि फ़क़ीरनि जी दुआ सां मिली स्वामी राम तीर्थ पहिरियों जेको विदेश वियो आहे स्वामी विवेकानंद पोइ वियो आहे वेदांत जो साहिब थियो वाह 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 हिते असांजे लखनऊ जे भरसाइण जो जनम थियो हुन छा लिखियो आहे संत जॾहिं वांदा हूंदा आहिनि तॾहिं छा कंदा आहिनि जीअं संत वांदका में इहो कमु कंदा आहिनि हिकु बादशाह खे तख़्त तां लाहे ॿिए खे चाढ़ींदा आहिनि हाणे इहा ॻाल्हि असांजे मग़ज़ में जल्दी न ईंदी जेसिताईं वेदांत जी ॼाण न पवंदी मुंहिंजा प्यारा त बादशाह पाण लही आयो चएसि पियो फ़क़ीर साईं मूंखे रस्तो ॾे चई छो मूंखे तो पास थियणो आहे काॾे वेंदे चए साम्हूं वारे मुल्क खे जीतण अच्छा पोइ जीते पोइ बस हिते पोइ शुरू थी फ़क़ीर जो प्रश्न पंहिंजी जाइ ते आहे हुनजो जवाब ॾींदो थो वञे पोइ ॿियो मुल्क पोइ अञा टियों मुल्क पोइ कंदो वियो आख़िर जॾहिं थको या पोइ कंदे चई पोइ विश्राम वठंदुमि अरे सुनाई थी वई त हाणे वेही रहो न मां सां विश्राम कर माण्हुनि खे मारे करे पोइ जे विश्राम करे अकुलमन सरवर अरे खाईंदो त ॿ फुल्का न सुम्हंदो त हिकिड़ी खट ते अधु कंहिं ॿिए जी अधु तुंहिंजी राम
केॾो बि कोट हुजे, उन में किलो हुजे, उन में हाल हुजे, कमरो हुजे, तुंहिंजे सुम्हण लाइ त खट जो अधु न। डोंगरेज महाराज लिखियो, तुंहिंजो घणो दाग आहे, रोटी ओतिरी खाईंदी जेका पेट में पवंदी, बग़ैर बि घटि खा त विलो पवंदो पियो, केतिरो टुकंदे। श्री राम। तो मुंहिंजा प्यारा, आपस को आप है आदेश, तन करके मन करके साहब बाणी में लिखियो। बंदना वजन साहब भोग साहब जेको विरर्थ थियल 61,000 भरिया पिया, हर वाणी जा, हर शब्द जा, जॾहिं बि थिए छा प्रभु जॻह सां पैदा करे सभु भरे पियो। बंदना, हर बंदना, बंदना बंदना ये शुरू थी, हर बंदना असांजो मन बि हरी में हलियो वञे। जॾहिं हलियो वेंदो तॾहिं उतां इहा शइ पैदा थींदी, ये संसार जी सिफ़त नेकी गिला न रहंदी। गुण गाव गोपाल। वंदना, हर वंदना, जेके इन वंदना में विया, जेके पुरुष नानक साहब हुजे, अन्य संत हुजनि, जेके इन वंदना में विया, उनजे प्रभु जी सिफ़त शुरू थी। दुनिया में जेके झुकी थी। गुण गाव गोपाल। वॾे भाग भेटे गुरुदेवा, पर गुरुदेवन जो साईं रस्तो काथों अचे? जंहिंजे मिलण सां कोट पराध मिटे हर शेवा। हरि में ध्यान करण सां करोड़े पाप नाश थी वञनि। जेके संस्कार आहिनि ख़तम, बस हिकिड़ो ई कमु। चरण कमल जा काम अनुरापे, सोग अगन तस जन न व्यापे। शोक जगन भक्तन खे न सताईंदी। छाजो शोक कनि? ख़ुशी न आहे त शोक छाजो? शोक त ऑपोजिट आहे। श्री राम। सोग अगन तस जन न व्यापे। हा, सागर दरिया साधु संगे, सागर मन रूपी सागर। बस नाम ही हल न ॿुधियो, ख्याल न कयो, कामना वासना, सागर मन आहे। साधु जे संग में नाम मिलियो। हा, निर्भो नाम जपो रंग। परधन दोख किछ पाप न फेरे। हे जेके असांखे पाप थियनि था, असां ॿियनि खे ॾिसूं था, हिन खे धन केतिरा त मां बि कयां। बरकत जो न सोचणो आहे त बरकत कीअं वधंदी। धंधो साईं हलायां थो, 10 महीना हले थो, 8 महीना नथो हले, अचे त घणो थो, पर बरकत कान्हे, सम्झ में नथो अचे। सम्झ ईंदी काथो? सम्झ वार न ईंदे सम्झ ईंदी। हिन को पैसा वठी मां भेड़ो शोरूम कढां, पर बरकत जो कुझु सोचो थी? राम। हे सवालनि जा जवाब आहे। अला मुंहिंजा प्यारा, परधन दोख, पोइ इहो सभु कुझु ॾिसंदे ॿियनि जो मन विचलित न थींदो। कुझु पाप न फेरे। जेकॾहिं न भुलो उहो धन कमाइण, धन में पदार्थ, वरी उन में भोग, वरी उन में रोग। रोग ही जम जो सदा है। जम जंदार न आवे नेड़े। तृष्णा गन प्रभु आप बुझाई। नानक उधरे प्रभु शरणाई। श्री राम। तो हिते आपस को आप है आदेश, ते गुण का टिनी गुणनि जो प्रवेश अंदर न थींदो। जह एक 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 भगवंता। जय एक एक भगवंता। कौन अचिंत किस लागे चिंता। कौन संत किस लागे चिंता। कौन अचिंत किस लागे चिंता। जय कहे कहे भगवंता। कौन अचिंत किस लागे चिंता। श्री राम। भगवान कृष्ण गीता में चयो, मां काथे आहियां?
इंद्रियन खां परे, इंद्रिय शरीर में इंद्रिय फिटिंग आहिनि। काथे हथ रखबो तो शरीर न बीहंदो, काई न काई इंद्रिय जो नालो पवंदो। राम इंद्रियन जी फिटिंग लाइ बॉडी आहे। ये कम करण लाइ काई कॉमेडी ठाहिबी आहे त कंहिं माण्हू ते हथ रखबो तो कॉमेडी थोड़ी बीहंदी। गॾियल खे हिकिड़ो कॉमेडी नालो ॾिनो वियो, संस्था समिति नालो ॾिनो वियो, मंडल नालो ॾिनो वियो। राम त मां इंद्रियन खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे, जेकी बचे मां आहियां। इन जे लाइ जॾहिं असां विरती सत्संग में सत्संग तॾहिं आहे जो असां जी बस निंड न, पर शरीर न रहे, मन न रहे, बुद्धि न रहे, बस आत्म ज्ञान में असांजी विरती जुड़ी वञे। इन जो नालो सत्संग आहे। पोइ पलक मंझि कलप लंघे लख हज़ार स्वामी शांत थियो। राम तो साहब चंदा एक 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 भगवंता बस एक अची बचो तो कौन अचिंत, अचिंत केर और चिंता कंहिंखे, कंहिंखे अचिंत चइजे, कंहिंखे चिंता लगे। राम बनी बनाई बन रही, अब कुछ बननी ना है। तुलसी ऐसी जान के मगन रहो मनमान, तुलसी ले भरवासा राम का, खटिया ले जा सोए, अनहोनी होवे नहीं होनी ऐसा हो। मर्द तॾहिं प्रभु ते भरोसो रखे लिखा है। हे मर्दन जा नज़ारा न संद छा था कनि। राम थोड़ो तूं भावना रखते तुंहिंजो कमु थी वेंदो। साईं तव्हांजी दया सां मुंहिंजो कमु थी वियो। असां तुंहिंजे लाइ कहिड़ी कोडल कईसीं, तोखे पंहिंजी भावना खटायो। राम भावना जा भाला स्वामी ॾींदो सभु खे। जे प्रभु ते भरोसो रखबो आहे त छा माण्हू में कामना कबी आहे, माण्हू ते भावना न रखबी आहे। संत ते भावना थींदी आहे, सतगुरु ते भावना थींदी आहे, प्रभु ते थींदी आहे। हिते चवंदा कौन चिंत किस लागे चिंता, जह आपन आप आप पतियारा। इन सत्संग खे जो हल्को न समझो, बस इहा विरती असांजी बणिजे तॾहिं असां सत्संगी आहियूं, संतनि आहियूं, कुझु खणी वियासीं। मज़ो ॾिसो पोइ करे ॾिसो। हा वाह वाह जह आपन आप आप पतियारा, अपन आप आप पतियारा। ओ अपन आप आप पतियारा, तो कौन कथे कौन सुनने हारा। कौन कथे कौन सुनने हारा, अपन आप आप पतियारा। अपन आप जो अपन आप आप पतियारा, जंहिंजी पंहिंजो पाण ते पंहिंजो विश्वास ॾिनी। पतियारा माना पंहिंजो पाण ते विश्वास, बस पंहिंजो पाण ते विश्वास। माग में छा चयो, संतनि जे संग मां प्रभु ते विश्वास हो। प्रभु असांजे अंदरि वेठो, पाण कार्य संभालींदो। असांजी शरणागत अचूं, काथे वेंदासीं, प्रभु काथे ॻोल्हींदासीं, काथे न आहे। राम जो अपन आप पंहिंजो पाण ते पंहिंजो विश्वास थी वञे त कौन कथे कौन सुने हारा। जॾहिं पंहिंजो पाण ते पाण विश्वास थी वियो त उहो कथन छा करे, ॿुधे छा, पंहिंजो पाण ई थी वियो। राम जेके अॻे सूफ़ी संत हूंदा हुआ, संगत छो न वेठी आहे। संत व्यवहारी गृहस्थी जे लाइ मर्यादाऊं ठाहियूं, रेचक भयानक, आख़िर यथार्थ ज्ञान आहे जेको उन में जुड़ियल आहिनि, पर फिर बि हुनखे बि जोड़ियूं पिया। पर उहो मर्ज़ी सां काथे वेही रहिया था, कुंड पासे साईं हेॾे वियो, बसि असां बाबा ॿुधा वेठा आहियूं, बसि तो असां गंझा वेठा आहियूं, बसि। ऐं व्यवहार में मासंद गॾु वियो, मासंद गॾु वियो, न त हुनखे गॾु न नज़र ईंदो।
ॾुखियो थी वेंदो आहे। केतिरनि संतनि खे ॾिठो भई इन जाइ में छो पिया असां गॾु तव्हां वेठा आहियूं, तव्हां ईअं छो था सम्झो असां परे वेठा आहियूं। जीअं असां पंहिंजो प्यारनि खे गॾु विहारणो आहे, जंहिंखे ॿिए करणो आहे, अभिलाषित परे करणो आहे। हे छा आहे? राम जाथे वेठा आहियूं, तुंहिंजे साए में वेठा आहियूं, तुंहिंजे आनंद में वेठा आहियूं। श्री राम प्रभु कृपा करे, राम राम ज्ञान प्रभु बख्शे पंहिंजे जो आपन आप पतियारा त कौन कथे कौन सुनने हारा। संत से आरती में न आया, संत हिन में न आया, हिन में न आया। बेटा ये कृष्ण जे लाइ संतन तस्वीर रखी करे उनमें प्राण प्रतिष्ठा मंत्र भगवान ऋषि मुनिन मूं ठाया न हिन शरीर में, उहे उनमें विधा वञी पत्थर में पूजा करे तोखे ॾिनो। बाबा याद आ रहे संत हमेशा गॾु तोसां काथे रहंदा। संत सदाई आरती में राम भगवान गीता में चयो चेर प्रकार जा मख माण्हू ध्यान था आड़त दुखी। पंहिंजो मतिलबु न आहे असां जल न खणी अचूं। जल ऐं धूणी में हे शरीर जल ऐं धूणी मां ठहियल आहे, मिट्टी ऐं पाणी मां ठहियल आहे। देवताऊं अग्नि ऐं हवा में ठहियल आहिनि। मां तव्हां ॿुधायो आहे त असांखे जेको आत्म साफ़ माना वाणी आहे, इहा वाणी मिट्टी जे मथां ऐं पाणी जे मथां ई असरु कंदी आहे। संतनि को असां जल पढ़ाए वियासीं, धूणी विधीसीं, शरीर के रोगनि खे थोरो धीरज ईंदो, दिलि जाइ थींदी। राम पर दुख दान सां वेंदा। हा पर जेको ग़रीब आहे वीचारो काथों कंदो, उन जे लाइ हे इलाज आहे। कीअं? जेको ग़रीब आहे काॾे वेंदो वीचारो 100 रुपया कणाव कराए अरदास कंदो, सेठ लखे रुपया ऑपरेशन में लॻाए पई 100 रुपये जो कणाव कराए कीअं कमु थींदो? भॻवान ठगी न, पंहिंजो पाण सां समझी करे असां श्री राम। हा त हिते आपन आप पतियारा त कौन कथे कौन सुनने हारा। आखिरी में साथ चंद था बहुबे त ऊंच ते ऊंचा बहुबे ऊंचते ऊंचा बहुबे ओ बहुबे ऊंचते ऊंचा ऊंचते ऊंचा प्रभु ऊंचते ऊंचा नानक आपस कहूँ आप है पहुँचा। ओ नानक आपस कहूँ आप है पहुँचा। नानक आपस कहूँ आप है पहुँचा। आ सुखमनी सुखमृत नाम, आ सुखमनी सुखमृत नाम। भगत जना के मन विश्राम, आ सुखमनी वावा सुखमनी। सतनाम सतनाम बेअंत श्री राम। बाबा हिन मन जो कोई अंत पातो आहे? ॿिए जे मन खे कोई सुञाणी सघंदो आहे जैसे पाण कुझु न ॿुधाए? त वेतर जेको हिन वृत्ति वारे स्टेज ते अची वियो, नानक आपस खां पंहिंजो पाण खे पाण में उन पद ते पहुची वियो। आपस खां आप है पहुचा, बस पंहिंजो पाण ई पाण उन ते पहुची वियो। यानी उन जे समान ॿियो कोई न रहंदो, बस उहो पाण पाण परमात्मा जे समान ॿिए खे न सघिबो, ते संत जे समान ॿिए खे न सघिबो। राम जेको निश्चय ते अची वियो उन जो समानता ॿिए खे न ॾिनी। आपस को आप है पहुचा, भव बेअंत ऊंच ते ऊंचा, बस उन स्टेज ते अची वियो। राम आत्मा जी स्टेज ते नानक आपस को आप है पहुचा, जाथे खे पहुचणो होते पहुची वियो। एकाग्र वृत्ति धारे संतन आत्म ज्ञान सिखी, मोह ऐं ममता जी रसीअ सां कटियो। मोह ऐं ममता जी
बिना आत्म ज्ञान ममत न मिटे मन जी। हरे राम जेका भवाए रही आहे असांखे सॼी हयाती पूरी करे रही आहे बैल वांगुरु। राम तोड़े जप साधन करे पढ़े वेद पुराण। गीता में भगवान अर्जुन कीअं चयो आत्म ज्ञान सिखी ममत मिटायूं। बस जेकी थियणो आहे पंहिंजे टाइम सां थींदो। बस हर हाल में भलो कर। भाई टेऊंराम साहब जी ने कड़ी खे चई करे समाप्त कयूं। समा जो ही गुजर जावे याद तव्हांको न करो। गुज़रियो छा कंदा सवाइ चिंता जो छा थींदो, सवाइ दुखी थियण जो छा थींदो। गुज़री सबक पढ़ाइण लाइ, गुज़री चिंता करण लाइ न आहे। राम समा जो ही गुजर जावे याद तव्हांको ना करो। आने वाले वक्त की भी चिंत मन में। अरे असां पंहिंजे लेखे पाण कामनाऊं करे पंहिंजो पाण दुख खां अॻ में दुखी थियूं था। इन लफ़्ज़नि खे सही पकड़ण जी कोशिश कयो। अधिक असां संसार जा माण्हू पंहिंजूं कामनाऊं पाण मां पाण पैदा करके अलाए थींदियूं अलाए न थींदियूं पूरी न थींदियूं ज़रूर न आहे। उहो पंहिंजे पाण खे दुखी था कनि। सॼे हयात हुन में पूरी थी वञे। राम दुख जे असांजे ख़ुदा जे तरफ़ां अचे शरीर खे अॻ में असां दुखी था करे ॾियूं पाण। न निष्काम रहो, निष्काम रहो। तिस्को हो तो प्राप्त स्वामी। बस मालिक तोसां गॾु आहे। बेटा जेके ज्ञान ॾींदा हुन वटि छा न आहे। अरे मुंहिंजा प्यारा हे सभई तरह सभई अचो था न तंहिं लाइ हे ज्ञान खणी वञूं। संत करत आप समान संत। बस हृदय संत वारो बणिजी वञे असांखे। बाक़ी जंहिंखे जहिड़ो भॻवान व्यवहार कार्य जात पात जंहिंमें आहे उन में बणियो रहे। बस वृत्ति खे छो समझे। संत जे संग में रविदास नामदेव कबीर छा कुछ परिवर्तन कयो जंहिं हाल में हुआ। बस प्रभु जे ज्ञान खे बनाए रखियो। आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो। जो बनावे आ प्रभु तह पर राजी रहो। राजी जो शब्द मन सां वास्ता करें, तन सां न, इंद्री सां न। तह पर मन सां राजी रहो। जा बनी साहे भली यूं सदा मुख से कहो। मुख सां ईअं चइबो उहो छा मासां भलो थिया मासां भलो थिया केॾो बि दुख हुजे न। ॿियो कोई पुछंदो साईं कीअं तबियत आहे कीअं आहे या कोई दुख ॾिसण में अचे थो भलाई भलाई प्रभु जी कृपा आहे भलाई आहे त वात मां इहो खर निकिरे भलाई आहे भलाई। अड़े सीन सुनो लोको किसा आशकांदा सीन। हाँ आशिक आयो न साईं अलाह जा। सीन आवाज नथो अचे। माया जा आशिक रहो माया में छॾायूं काथे था। सीन सुनो लोको किसा आशकांदा। इश्क मन सां वास्तो बाबा तन सां न आहे। सीन सुनो लोको किसा आशकांदा जिन रब ते नाम ते जान वारी असूल ते भगवान जे नाले ते। राम तन मन धन वक्त भगवान सभिनी में समाये पिया। सब जी शेवा में जीवन गुजरे। सीन सुनो लोको किसा आशकांदा जिन रब ते नाम ते जान वारी उन मौत दा जाम कबूल कीता। मां कुछ भी ना है। मौत माना कुछ भी ना है ना मुर्दो कुछ भी ना है। उन मौत दा जाम कबूल कीता। मौत हिकिड़ो जाम पीअणो पवंदो आहे। मौत जो प्यालो कहिड़ो थींदो थोड़ो यथार्थ अर्थ खे चऊं माना मां कुछ भी ना है इहो प्यालो आहे। जिन मौत दा जाम कबूल कीता रब दे नाम ते जान वारी। जब रब जद कद उन्होंने बख्शदा है। साईं उन्हनि जो हर वक्त जिथे किथे जद कद हमेशा नित नित बख्शदा है। दुख दे के छा दुख दे के सुखां दी करे तैयारी। दुख दे के सुखां दी करे तैयारी। कादर यार जे उसदा तू होए रहिए तो उन शर्म पवंदी है बड़े भारी। तो उन जो थी रहो उन जो लगाव ॾिसो किथे। श्री राम जय राम जय राम जय राम जय